टंडो आदम में मशहूर तालीमी माहिर सैयद उबैदुल्ला शाह जी याद में मेड़ाको कोठायो वियो। मेड़ाको शहर गवर्नमेंट शाह अब्दुल लतीफ़ म्यूनिसिपल लाइब्रेरी में थियो। अदीबन, दानिशवरन, कलमकारन, सियासी ऐं सान्यावंदन शिरकत कई। उन मौके ते पीपीडे म्यूनिसिपल चेयरमैन गुलाम मुर्तज़ा जुनेदो, पीपी टंडो आदम के सिटी सदर ताज मोहम्मद वरिया, सीनियर साफ़ी वफ़ा रज़ा चांडियो, सैयद हमीदुल्ला शाह, फंक्शनल जे रईस हबीब खान मरी, पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे रईस अनवर अली खान मरी, सगा शाह टंडो आदम के सदर गुलाम कादिर भच्चू, इंजीनियर नजीब मेहरान, सीनल सीन शाह टंडो आदम के सेक्रेटरी जनरल मंसूर विचोरो, गस्टा जे फजलुल्ला उमरानी, पेटे अलब जे लखा डिनो कासकेली ऐं ॿियनि मेड़ाके खे ख़िताब कंदे चयो त मरहूम सैयद उबैदुल्ला शाह मुहबती इंसान हुअण सां गॾु इल्मु, सियासत, अदब ऐं फ़न जो वॾो ॼाऊ हो। मरहूम सैयद उबैदुल्ला शाह पंहिंजे चाचे शाह असद जे सिंधी फिल्मी दुनिया लाइ छॾियल कम खे पूरो करण जी पिणु कोशिश कई। हुननि चयो त मरहूम फितरती तौरु हिकु आर्टिस्ट हो। हिन जो इल्मी, अदबी ऐं फ़न ते कयल कमु तमामु घणो आहे। हुननि चयो त सैयद उबैदुल्ला शाह असां खां विछड़ी ज़रूरु वियो आहे, पर विसरियो नाहे। मेड़ाके खां अॻु मरहूम शाह उबैदुल्ला जे मथे ते लिखियल मुख़्तलिफ़ मौजूद शख़्सियतुनि पारां लिखियल तासुरात ते छपायल किताब जी महूरत पिणु कई वई। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची